जैकबाबाद में ज़्यादतीबाद कत्ल कयल निंगरी हसीना खोसो के वारसनि के धमकियूं मिली रहियूं आहिनि। वारसनि के पुलिस पारां शक जी बुनियाद ते गिरफ़्तार कयल सलीम बंगलानी जे भाउ पारां धमकियूं ॾिनी वयूं आहिनि। वारसनि जो चवणु आहे त पुलिस एहलकार सलाह बंगलानी घर अची ॻरा नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई वियो आहे। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। जैकबाबाद में ज़्यादतीबाद कत्ल कयल निंगरी हसीना खोसो जे वारसनि के धमकियूं मिली रहियूं आहिनि। वारसनि के पुलिस पारां शक जी बुनियाद ते गिरफ़्तार कयल सलीम बंगलानी जे भाउ पारां धमकियूं ॾिनियूं वयूं आहिनि। वारसनि जो चवणु आहे त पुलिस एहलकार सलाह बंगलानी घर अची ॻरा नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई वियो आहे। नाज़रीन, अहम ख़बर अवांखे ॾींदा हलूं। जैकबाबाद में ज़्यादतीबाद कत्ल कयल निंगरी हसीना खोसो जे वारसनि के धमकियूं मिली रहियूं आहिनि। वारसनि के पुलिस पारां शक जी बुनियाद ते गिरफ़्तार कयल सलीम बंगलानी जे भाउ पारां धमकियूं ॾिनियूं वयूं आहिनि। वारसनि जो चवणु आहे त पुलिस एहलकार सलाह बंगलानी घर अची ॻरा नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई वियो आहे। जैकबाबाद में ज़्यादतीबाद कत्ल कयल निंगरी हसीना खोसो जे वारसनि के धमकियूं मिली रहियूं आहिनि। इन हवाले सां तफ़सील सां राब्तो कयो आहे जैकबाबाद में CCTV न्यूज़ रिपोर्टर ज़ैन सरकी सां। जी ज़ैन, अपडेट कजो, वधीक छा चवणु आहे वारसनि जो? जी फराज जैकबाबाद में जेका निंगरी हसीना खोसो जेकी ज़्यादतीबाद बेदर सां कत्ल कई हुई उनजी शक जी बुनियाद जेको हिकु जवाबदार जेको सलीम बंगलानी ॿुधायो वञे थो। उनजे निंगरी जे वारसनि ॿुधायो आहे त सलीम बंगलानी जो भाउ जेको पुलिस एहलकार आहे असला बंगलानी उहो असांखे जेको धमकियूं ॾेई रहियो आहे, असांखे जेको आहे नतीजा भोगण जी धमकी ॾियो। उनजो चवणु त उहो चई रहियो त असां तव्हां घर ख़ाली करे वञी रहिया आहियूं ऐं मुंहिंजे भाउ सां जेको पुलिस जेके शक जी बुनियाद ते गिरफ़्तार कयो आहे ऐं पुलिस जे तशदुद में हू जेको आहे पंहिंजो बेदनामन पुलिस जो तशदुद जो आहे इन जा ज़िम्मेवार अवां आहियूं। उनजे करे हिन जो बदिलो वरितो वेंदो। निंगरी जेको वालिद आहे सोनो उन ॾाहियो त अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। असां जेके FIR आहे उन में बि असां कंहिंखे नामिनेट न आहे कयो। असां जेको आहे नामालूम माण्हुनि जे ख़िलाफ़ जेका FIR दर्ज कई विया आहिनि जिन पुलिस शक जी बुनियाद ते जेकॾहिं कोई बि ॾोही माण्हू पकड़िया बि आहिनि या शक जी बुनियाद ते वरिता वेंदो उन ज़िम्मेवार पुलिस आहे, असां न आहियूं। उन्हनि जो त असां सां ज़ुल्म आहे। हिकु तरफ़ असांजी नियाणी खे बेदर सां क़तल कयो आहे, ॿिए तरफ़ जेको आहे न असांखे धमकियूं मिली रहियूं आहिनि। उन छो त इन में पुलिस जी वॾी कमज़ोरी आहे छो त पुलिस हिन महिल ताईं असली जवाबदार गिरफ़्तार न आहे करे सघी। पुलिस पारां जेका माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वञे थो, पुलिस हिकु धंधो शुरू करे छॾियो आहे जंहिंजे करे माण्हुनि जी जेका केस असांजो विञायो वञे थो। हुन छो त SSP जेका बि असां केतिरा ई भेरा मिली चुका आहियूं पर SSP साहब पारां सिर्फ़ु दिलासा ई ॾिना विया आहिनि जॾहिं हिन टाइम ताईं जेको आहे कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। हुननि जो त असां मिसकिन माण्हू आहियूं, असां कंहिंसां झेड़ो नथा कयूं, असां इंसाफ़ चाहियूं था। असांखे जेको तहफ़ुज़ फराहम कयो वञे, पुलिस असांखे तहफ़ुज़ ॾिए त जीअं असां कंहिं नुक़सान खे न भरणो पए। असांखे जेके पुलिस एहलकार आहे उहो ॾाढो माण्हू आहे असांखे धमकाए रहियो आहे। असां अहिड़ी तव्हां खणी असां थाणे ते पहुता आहियूं पर पुलिस पारां बि जेको असांखे रिस्पॉन्स नथो ॾिनो वञे। हुननि सिंध जे वॾे वज़ीर आहिनि निगरान जेको वज़ीर आहे उनखां पुलिस खां तहफ़ुज़ जो मुतालबो कयो आहे। जी।